जेके भी तेज़ औज़ार ठहिया आहिनि मर्दनि खे गतरा गतरा करण लाइ बि उहे औज़ार इस्तेमालु कया वेंदा आहिनि। दोस्तो चवंदा आहिनि त मर्द खे दर्द न आहे हूंदो, अगरि ॾिठो वञे त दर्द पैदा ई मर्दनि लाइ थियो आहे। ऐं ज़िंदगीअ में मूं हिकिड़ो तजुर्बो हासिलु कयो आहे त जेकी मर्द सुख ॻोल्हण लाइ निकिता आहिनि त उन्हनि खे मां थो चवणु चाहियां जहिड़े क़िस्म जा सुख तव्हां था ॻोल्हियो उहे सुख मर्दनि लाइ पैदा ई न आहिनि थिया। दुनिया जूं जेके बि वॾियूं जंगियूं थींदियूं आहिनि उन में मर्द शिकार थींदा आहिनि। दुनिया जा जेके बि बारूद बम मीज़ाइलूं जेके बि ठहिया आहिनि उहे सिर्फ़ु मर्दनि ते इस्तेमालु थियण लाइ ठहिया आहिनि। जेके बि तेज़ औज़ार ठहिया आहिनि मर्दनि खे गतरा गतरा करण लाइ बि उहे औज़ार इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मर्द वीचारो सदाईं पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ विढ़ंदो रहंदो आहे। सुख जी का बि घड़ी उनखे नसीब नथी थिए। मर्द खे ख़ुशी केॾी महिल थींदी आहे जॾहिं हू पंहिंजी फैमिली खे ॾिसंदो आहे त हू ख़ुशि थींदो आहे। मर्द उन महिल सुकून जी निंड कंदो आहे जॾहिं पंहिंजे फैमिलीअ खे महफ़ूज़ ॾिसंदो आहे, उन्हनि खे सुकून जी निंड कराए सघंदो आहे। अमूमन इल्ज़ाम हूंदा आहिनि त मर्द लापरवाह आहिनि, मर्द ऐश परस्त आहिनि, मर्द घुमण जा शौक़ीन आहिनि। पर यकीन कयो जेके ज़ालिम ज़माने सां मुंहुं ॾींदड़ मर्द आहिनि, मां चवां थो त उन जूं तकलीफ़ूं कंहिं औरत ते अची वञनि त हू अलाह जे दर दुआ घुरंदा त शुकुर थियो जो असीं औरत थिया आहियूं, असीं मर्द न आहियूं थिया। मर्द पंहिंजी फैमिली जे लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾिए थो। मर्द पुट थी पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत करे थो, उन जा फ़र्ज़ निभाए थो। मर्द मुड़ुस थी पंहिंजे घरवारी जो फ़र्ज़ु थो निभाए। मर्द पीउ थी पंहिंजे ॿचड़नि जो फ़र्ज़ु थो निभाए। मर्द पंहिंजी फैमिली सां एतिरी मुहबत कंदो आहे। मूं ॾिठो त बस स्टॉप ते असां बि लथासीं, सभु थेलियूं थेला ऐं सब्ज़ी जो सामान सभु मर्द पाण खणण जी कोशिशि पियो करे। औरतुनि चयो त कुझु थेलियूं असांखे ॾियो, चए न। मां ॾिठो त मर्द पंहिंजे फैमिली खे हर हाल में ख़ुशि ॾिसणु थो चाहे। दुनिया जी जेका बि ख़ुशी हूंदी आहे मर्द चाहींदो आहे त उहा ख़ुशी मां पंहिंजी फैमिली खे ॾियां, पंहिंजे बचनि खे ॾियां, पंहिंजी घरवारी खे ॾियां, पंहिंजी भेनरुनि खे उहा ख़ुशी ॾियां, पंहिंजे अमड़ खे ॾियां, जेके मुंहिंजा सॼण आहिनि मां उन्हनि खे सभु दुनिया जूं ख़ुशियूं ॾियां। मर्द सिर्फ़ु इन कोशिशि में हूंदो आहे त मां किथां ख़ुशियूं अगरि बाज़ार में मिलनि थियूं त मां पंहिंजे घर लाइ आणियां। तव्हां ॾिसंदा हूंदव त मर्द तकड़ में मरी वेंदो आहे, औरतुनि जी हयाती वॾी हूंदी आहे। उहो टेंशन जे करे, परेशानियुनि जे करे, ज़माने सां जंग विड़ी 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 कॾहिं अटैक में मरी थो वञे, कॾहिं फालिज जी बीमारी में मरी थो वञे, कॾहिं दिमाग़ जी रग फाटे थी। उहो सिर्फ़ु परेशानी जे करे, पंहिंजे फैमिली जे परेशानी जे करे। उहो इन जे लाइ न मरंदो आहे त मुंहिंजा कपिड़ा मेरा आहिनि, हिन ईद ते कपिड़ा वठी सघंदुसि, अलाए न वठी सघंदुसि। उहो चवंदो जहिड़ो बि हाल आहे मुंहिंजी ज़िंदगी वेंदी गुज़री, पर मुंहिंजी फैमिली जो ज़िम्मो मूं ते आहे त मां उन्हनि लाइ छा थो करे सघां। उहो इन टेंशन में मर्द जल्दी कुराड़ो बि थींदो आहे, जल्दी बीमारियुनि में बि वठिजी वेंदो आहे। परदेस ते ॾिसो केतिरा मर्द परदेस में पंहिंजे सॼणनि जो मुंहुं बि ॾिसी न सघंदा आहिनि। को प्यारो उन्हनि जो फ़ौत थी वेंदो आहे त हाणे त खणी मोबाइल ते उनखे फ़ोटू ॾेखारनि था, पर के साल वेचारा कमाए 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 ज़िंदगी उन्हनि जी गुज़री थी वञे, अछा वार थी था वञनि, वेचारा पंहिंजे घर जी पूरत न करे सघंदा आहिनि। अगरि चंद साल कमाए वरी किननि खे शौक़ु थींदो आहे त हाणे वञी बसि ॻोठु रहंदुसि, वरी उहो अचे थो त उन्हनि जूं उहे ख़ुशियूं, उन्हनि जूं उहे रौनकूं ॾिसी वरी रौनक जॾहिं घटि थींदी आहे त वरी वीज़ा लॻाराए वरी भॼी थो वञे। उहो इन जे करे भॼी नथो वञे जो हुनखे हिते मज़ो नथो अचे, हू सिर्फ़ु इन लाइ वापसि थो वञे त मां पंहिंजे फैमिली जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघां। के त वीचारा ॿाहिरि मुल्क में मरी था वञनि, के त उते दफ़न थी था वञनि। दोस्तो जेके माण्हू चवंदा आहिनि त मर्द ऐश परस्त आहे, मर्द घुमण जो शौक़ीन आहे, मर्द ख़र्चाऊ आहे, मां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां। जेके ज़िम्मेवार मर्द आहिनि न, मुंहिंजो उन मर्दनि खे सलाम आहे जेके पंहिंजी ज़िंदगीअ जी हर रौनकनि खे ख़तमु करे, पंहिंजे ख़ुशियुनि खे ख़तमु करे
ऐं पंहिंजी फैमिली जूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदा आहिनि। मर्द ज़िंदगी में ख़ुशि कॾहिं थींदो आहे, सुकून जी ज़िंदगी कहिड़े टाइम में गुज़ारींदो आहे, जॾहिं हुनजो पीउ जीअरो हूंदो आहे। जेतिरा साल हुनजो पीउ जीअरो आहे उन पीउ जे कुलनि ते बार हूंदो आहे। ज़िंदगीअ जा जेके ॾींहं जेके साल उहे ख़ुशीअ में गुज़रंदा आहिनि। बाक़ी त वेचारो मर्द न कॾहिं सुकून जी निंड करे सघंदो आहे, न वरी सुकून सां ज़माने में हली चली सघे थो। दुनिया में ॾिसंदा हूंदव त काफ़ी मर्द ठगियूं कंदा आहिनि। उहे पंहिंजे लाइ कंदा आहिनि छा? उहे पंहिंजे सिर जे लाइ कंदा आहिनि छा? जेल वेंदा आहिनि ग़लति कमु करे, पंहिंजे सिर जे लाइ कंदा आहिनि छा? कंहिं सां झेड़ो करे विझंदा आहिनि, उहे पंहिंजे लाइ कंदा आहिनि त मां पंहिंजे लाइ काशे ठाहियां। दुनिया जी वॾे में वॾी जंग में के गतरा गतरा थी वेंदा आहिनि, पंहिंजे लाइ कंदा आहिनि छा? इहे सभु कुझु पंहिंजी फैमिली जे लाइ कंदा आहिनि। सभु कुझु इहो जेके कुझु बि नुक़सानु मर्द कंदो आहे उहो पंहिंजी फैमिली जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ कंदो आहे, पंहिंजे लाइ का बि शइ न कंदो आहे। तव्हां पाण मुशाहिदो कयो त जेके कमाइण वारा मर्द अक्सर उन्हनि खे थधी मानी नसीबु थींदी आहे, पारूथी मानी नसीबु थींदी आहे। जेके घर जा ज़िम्मेवार हूंदा आहिनि उन्हनि खे थधी मानी नसीबु थींदी आहे। जेके बेकार वेठा आहिनि त उहे त ताज़ी मानी पचंदी त खाईंदा, ऐं जेके कमाइण वारा ज़िम्मेवार मर्द आहिनि उहे वीचारा देरि सां जॾहिं बि अचनि, मानी पकल हूंदी शाम जो जीअं पचाए छॾींदा आहिनि त अची पाण कढी पाण खाईंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अक्सर काफ़ी मर्द हूंदा आहिनि उहे दर्द दिलि में लिकाए करे मुंहं ते ख़ुशीअ जी रौनक आणींदा आहिनि। इहा बि हिकिड़ी क़ुर्बानी आहे पंहिंजी फैमिली जे लाइ, त पंहिंजी फैमिली खे पंहिंजो ॾुखु दर्द उहे न ॾेखारे सघंदा आहिनि, न ॿुधाए सघंदा आहिनि। इन जे लाइ हू पंहिंजे चहिरे ते, पंहिंजी ज़बान ते मुस्कुराहटूं, ख़ुशि ॻाल्हाइण वारा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त जीअं असांजी फैमिली असांखे ॾिसी परेशान न थियनि। दुनिया जी हर परेशानी पाण बर्दाश्त कंदा आहिनि। घर में 10 औरतूं हुजनि, इतफ़ाक़ सां राति थी वई, को बि मर्द कोन्हे, तव्हां यकीन कयो त उहो साॻियो ई घर हिननि खे भला वांगुरु थी खाईंदो। उन 10 औरतुनि जे विच में हिकिड़ो को मर्द हूंदो, औरतूं सभु सुकून जी निंड कंदियूं, चवंदियूं त असांजो को मुहाफ़िज़ वेठो आहे। त पोइ कीअं मर्द ख़राबु थो थिए? मुंहिंजो अहिड़नि ज़िम्मेवार मर्दनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे, जेके पंहिंजी फैमिली जे लाइ दुनिया जी हर जंग विड़ी रहिया आहिनि। कॾहिं फुटपेरी ते था सुम्हनि, कॾहिं बीमारी में था गुज़ारनि, कॾहिं दवा जा पैसा कोन्हनि बि टाइम पास थो थिए, घर जी का बि खाइण पीअण जी शइ खुटे थी, दवा बि खुटे थी त अॻ में उहा शइ अचे थी, पंहिंजी दवा खे पोइते थो करे त चलो ख़ैरु आहे, माना पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं खुटाए थो। जे फैमिली जे लाइ उनजी ख़ुशी हूंदी आहे त मुंहिंजी फैमिली खे अॼु मूं ज़रूरत पूरी कई आहे, ऐं उहो मर्द ख़ुशि थींदो आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।